माण्हू ॾिसण खां पोइ छो जीवन साथी चूंडींदा आहिनि। नई तहक़ीक़। तव्हां शायदि कॾहिं ॾिठो आहे त शादी जे केतिरनि ई सालनि खां पोइ मुड़ुस ऐं ज़ाल बिल्कुलु हिक जहिड़ा नज़र ईंदा आहिनि। हर शादी कयल जोड़े जी ज़िंदगी में घणो कुझु साॻियो हूंदो आहे। कुझु वक़्त खां पोइ मुंहुं बि हिक ॿिए सां मिलण शुरू कनि था। शादी खां पोइ उहो तासुर आहे, पर हाणे साइंसदाननि ज़ाहिर कयो आहे त माण्हू उनखे ॾिसी पंहिंजो जीवन साथी चूंडींदा आहिनि। अमेरिका जी फ्लोरिडा यूनिवर्सिटी जे तहक़ीक़ में चयो वियो आहे त असां उन्हनि माण्हुनि सां शादी करणु पसंदि कंदा आहियूं जेकी ख़ूबसूरती जे लिहाज़ खां असां सां तमामु घणो मुशाहिदो रखनि था। तहक़ीक़ मां इहो बि मालूम थियो आहे त मर्द ऐं औरतूं पंहिंजी ख़ूबसूरती खां वाक़िफ़ बि हूंदा आहिनि। उन्हनि नतीजनि खे 27 तहक़ीक़ी रिपोर्टुनि जे नतीजनि सां मुक़ाबिलो कयो वियो। उन्हनि तहक़ीक़ी रिपोर्टुनि में उहो बि ॾिठो वियो त शादी कयल जोड़ा हिक ॿिए खे केतिरो सम्झनि था ऐं केतिरो एतमाद बि कनि था। उन्हनि रिपोर्टुनि जा नतीजा बि नई तहक़ीक़ जे नतीजनि जहिड़ा हुआ ऐं मुहक़क़नि जो चवणु हो त वक़्त गुज़रण बावजूदि दुनिया जी सक़ाफ़तुनि में पुरकशिश तसवुर कयल माण्हुनि जी तसवुरनि में का बि तब्दीली न आई आहे। तहक़ीक़ मां इहो पिणु मालूम थियो आहे त मर्द पंहिंजी ख़ूबसूरती जे बारे में वधीक सही हूंदा आहिनि, छाकाणि त संदनि सोच वधीक हक़ीक़त पसंदि हूंदी आहे।